सड़ूं था त कराची असांजो शहर आहे, उते चवनि था ये अंदरूने सिंध से आए। बाहि थी लॻे मुंहिंजो वतन मुंहिंजो घर कराची अंदरूने सिंध से, अंदरूने सिंध, अंदरूने बैरूने सिंध आहे छा कराची? ऐं हिते ॾंद कढी पीपला हलनि पिया, ॾंद कढी खिलनि पिया, हुननि सां जेके चवनि पिया अंदरूने सिंध से ॾंद कढी हलनि पिया, मश्करी पिया कनि। क्यों आयो यहाँ? सिंध के बडेरे आ जाते हैं, जाहिल लोग, असां पाण जाहिल आहियूं, पाण बडेरा आहियूं। ऐं हू बाबू बाबा जेके आया, जेके उघाड़ा आया, उघाड़ा रेलनि मां लथा, जिन जूं कांचूं कुल्हनि ते हुयूं, जेके हुतां आया से मालिक आहिनि, असीं बडेरा आहियूं। पोइ बाहि थी लॻे सड़ूं था त ही बेग़ैरत ॾिसणु वेठा, पंहिंजो वतन बेग़ैरतनि ॾेई छॾियो आहे। बाहि थी लॻे त बेग़ैरतनि असांजो कराची शहर ॾेई छॾियो आहे। माण्हू घर जो कमिरो कोन ॾींदा आहिनि, माण्हू पंहिंजे अधे एकड़ जे 2 घुंटनि तां वढ़ंदा आहिनि। कराची खरबे रुपए जो शहर ॾेई उते पटे वाला जो पिया घुमनि, रुॻो हेॾा माल कमाइनि। पोइ बाहि थी लॻे। वरी वञा थो ॾिसां थो कंदकोट या जेकबाबाद, त ॾिसां थो हीअ जेके असांजी मखलूक आहे, ये ओगाई है, तेगाणी है, जखराणी है, बिजाराणी है, कंडराणी है, बुलेदी है, महर ऐं जतोई ऐं सूमरा ऐं जखराणी, इन्हनि खे वेहण त उहे खपे जेके तव्हां वतन पिया खसीनि, इहे पाण में पिया वढ़नि, इहे हिक ॿिए जा माण्हू पिया मारीनि। बाहि थी लॻे, बाहि थी लॻे। गाॾी में वेठो हूंदो आहियां, केॾी महिल खेलंदे खेलंदे ओचितो यादि ईंदुमि बाहि पची मथे त जीअं ब्लड प्रेशर चढ़ी वेंदो आहे न, ईअं चढ़ी ॻाल्हि का ख़बर पढ़ंदो आहियां, सड़ी पची वेंदो आहियां, कोकलो थी वञे न माण्हू अंदरि, इहो कोकलो थी वेंदो आहियां। जॾहिं ख़बर पयमि त हीअ फलाणी तानिया ख़ासि केली क़तल थी वई, फलाणी हीअ खजी वई, रिंकल कुमारी खजी वई, फलाणो हीअ ॿार हुनखे क़बर में पूरण कोन पिया ॾियनि, त तूं अकेले सां वास्तो हुनजो लाश कढियो छा लाइ ॾियनि? पोइ बाहि थी लॻे त हीअ त असांजा साथी हुआ, हीअ वतन त गॾु हो सभिनी जो, हीअ त वतन हज़ारे सालनि खां सभिनी माण्हुनि जो गॾु आहे। हिते त सिंधी, हिंदू, क्रिश्चन, मुस्लमान, सिख गॾिजी ईदूं मल्हाईंदा, ॾियारियूं मल्हाईंदा, हिंदुनि जा महरम जा ताज़िया निकिरंदा, ख़ैरातूं थींदियूं, पिण थींदा हुआ, मुस्लमान वञी ॾियारी जी मिठाई ठाराए पंहिंजे पाड़ेसरनि खे ॾेईंदा। उन में अहिड़ो वतन ठाहियो पिया जंहिंमें हीअ शियो आहे, हीअ सुन्नी आहे, हीअ वहाबी आहे, देवबंदी आहे, हीअ अहले हदीस आहे, हिनखे मारे छॾियो, हिन हीअ छो कयो, हीअ वाजिबुल क़तल आहे। पोइ सड़ूं था, पचूं था, बाहि थी लॻे त छो पियो थिए। वरी जॾहिं ॾिसजे थो त जिन सां थिए पियो उहे माठ कयो वेठा आहिनि, त अञा वधीक बाहि ॾिसजे पियो त हिन माण्हूअ जो फिल्म में, तव्हां फिल्म में छो बाहि बि लॻंदी आहे? फिल्म में जॾहिं को विलियन हूंदो आहे, उहो कंहिं माण्हू खे चूतियो बनाए हीरो जे माइटनि सां मिली हीरो जे ख़िलाफ़ु साज़िश पियो कंदो आहे, पोइ तव्हीं पचंदा पिया आहियो त हिन विलियन अञा सम्झे छो कंदो, ॼटे पुट खे ख़बर कान्हे सॼी हराम पई हीअ पियो करे, पोइ तव्हांखे बाहि बि लॻंदी आहे। पोइ हाणे इहा बाहि थी लॻे त भणा हीअ सिंधी जेका मखलूक बीठी आहे, हीअ सॼी हीअ जेके हींअर लॻा पिया त सुबुह जल्दी समोसो रखी वठूं, इहे हिन समोसे खे पंहिंजे हीअ समोसो घणे जो आहे? हीअ समोसो तो 25-30 रुपया, हा न इहे कोन 30 रुपया, 30 रुपया समोसो मिसाल तौर, 30 खरब रुपया तव्हांजा साल जा लुटजनि पिया, 30 खरब रुपया तव्हांजा सालनि जा लुटे, तव्हांजा 1500 अरब हिकिड़े धक में पीपुल्स पार्टी खाई दुबई मोकिले छॾिया, लंडन। तव्हांजा 8000 अरब रुपया 4 सालनि में खणी हलिया, 8000 अरब, 100 अरब हिकिड़ो खरब थियो, खणी हलिया विया। पाण सिंधी समोसे बचाइण में पूरा आहियूं, पाण सिंधी हिन में लॻा पिया आहियूं त हजाम वार कटण जा 100 रुपया वठंदा आहियूं, 80 रुपये में वार कटरायोसीं। वरो कमाल करे ॾियमि त चांहि जो कप कटिंग चांहि पीयूंसि, कटिंग में अधु पैसा घटिजी विया। हू जेको रोड ठहिणो हो, रोड जा 5 अरब हलिया विया, कटिंग चांहि पीती त 10 रुपया बची विया। कटिंग चांहि कुंड हणी वियुसि तार में, 12 यूनिट बचाए वियुसि, कुंडे में 12 यूनिट बची विया। अड़े हू तुंहिंजी सॼी बिजली खणी वियासो, सिंध जो पेट्रोल सॼो खणी वियासो, सिंध जी सॼी गैस खणी वियासो। पाकिस्तान जी 72 सैकड़ो सिंध जी गैस आहे, 58 सैकड़ो पेट्रोल सिंध जो आहे। सभु ॾंद पिया कनि, हे ॾंद कनि, खिलनि पिया, जीअं हिन 3 करोड़ अमरा खिलनि पिया, वॾेरा असेंबलियुनि में 3 करोड़ ॾियनि, का ख़बर कान्हे त छा पियो थिए। ॾंद करे वेठा आहिनि सिंधी मखलूक ख़ुदा जी, खिले पई, गोरियुनि में वेठी आहे, जोई में खिले पई, जुमशाही में खिले पई, नहदेरे में खिले पई, ट्रिप माण्हू सभु मारे ॾियूं तव्हांजा। बेनज़ीर वई, ज़ुल्फ़कार अली भुट्टो वियो, शाहनवाज़ वियो, मुर्तज़ा वियो, बशीर कुरैशी मारिजी वियो, ग़ज़ाल अब्दुल सिद्दीकी छुटी, ख़ालिद महमूद सुमरो छुटो, आशिक़ जुणेजा, नवाज़ कंडराणी, राज मारे, चिथे चिपे, सूरह बादशाह मारे छॾियूं तव्हांजो,
उतां सभु माण्हू मारे ज़मीन जे मणनि मिटीअ हेठां पूरे खे ॾियूं, इमाम बारगाहूं तबाह करे छॾियूं, मस्जिदुनि में धमाका करे छॾियूं, सेवण में धमाका करे छॾियूं, मारे चट करे पाण खिलूं मैडम। अब अच्छा कीअं आवा कीअं लॻो पियो चई मन लॻा पियो अबा टपड़ वियाल मन लॻो पियो क्या मन लॻा पियो अलाह शुक्र शुक्राना मुंहिंजे रब जा अबा टपड़ सभु हलिया विया थी शुक्राना मुंहिंजे रब जा अबा रब जा शुक्राना त आहिनि पर रब खां दुआ कर त जॾहिं टपड़ खयां इन्हनि खे बि तबाह करे हे बाबा यो में हिसाब पाण थींदो यो में क़यामत पाण हिसाब हिते टपड़ हलिया विया यो में क़यामत हिसाब थींदो असांजो बि तव्हांजो सभिनी जो थींदो हिते जो सभु टपड़ हलिया विया हलिया उनते पुछणो आहे न ठीकु आहे अदा वॾा हरामी अदा वॾे हरामी खे दसण लाइ तो छा कयो चई मूं कुझु कोन कयो फलाणो हरामी आहे पोइ उन होटलुनि ते वेठा आहियो ख़बरूं वेठा कयो चांहियूं वेठा पियो मगो चांहि जो ठहियो पिया उस्ताद मुंहिंजा महिमान आहिनि चांहि कड़क करे ठाहिबी हो बि चवंदो परवाह न आहे चांहि कड़क तोखे ख़बर आहे देगड़ो साॻियो चढ़ियो पियो आहे कड़क वड़क थींदी कान ख़बरूं त इहे आहिनि न देगड़ो साॻियो चढ़ियो पियो आहे उन मां चांहि कढी ॾींदो उस्ताद चांहि त वरी भली प्यार चई सही छुटो ई बहितरीनु चांहि ठहंदी हुन वरी यारनि खे ॿुधाए पंहिंजी हिते वरी हलंदी आहे ॾिस चई हाणे चांहि पंहिंजा अलॻि ठाहींदा उहो साॻे देगड़े वक़्तु चांहि अहिड़ी दुनिया में पाण रहूं पिया पोइ ॿाहिरां कावड़ जी था अचूं पोइ ज़ालुनि खे मोचड़ा था पोइ धीअनि खे कुटियूं था पोइ माई जेका गुगदाम घर में पई आहे उहा पंहिंजी बाहि ॿाहिरि पुॼी नथा सघूं पोइ ज़ाल खे चंबो पोइ धीअ खे चमाट पोइ भेण खे लठ पोइ के माण्हू बदतमीज़ भाॼाइनि खे कुटीनि वेठा नंढड़ो ॿार ठा लपाट कुतो रस्ते ते ठा लत पिलो लसर ठा लत ॿाहिरि फ्रस्ट्रेशन ॿाहिरि कुझु करे नथा सघूं अंदरि जेको बेवस माण्हू मिलियो वञे उन बेवस ते पंहिंजो बोचड़ जो ज़ीपट आहे पोइ बाहि थी लॻे ड्रामा थो ॾिसां सिंधी चैनलनि जा सिंधी ॾेखारीनि था सिंधी ॾेखारीनि ई कोन था त को सिंधी मेरीन इंजीनियर हुजे मूं सिंधी ड्रामे में ॾिठो ई कोन्हे त को सिंधी हीरो मेरीन इंजीनियर हुजे शिप ते वियो हुजे अॼु टोकियो लहंदो हुजे सुभाणे लॉस एंजलिस हुजे परीहं बाली बीठो हुजे परीहं जेको त बेजिंग बीठो हुजे न सिंधी ॾेखारींदा धाड़ेल कुले कुले ते कुआड़ी माई ॻोल्हींदो हुते जेका आहे हुनखे ठा इश्क रूमाल में ॿधरी पताशा पिया उछलाइनि भाई 50-100 साल अॻु में थींदो हींअर सिंधी पताशा कोन थो उछलाए पताशा उछलाए कोन थी वेंदो ॻोठ में मेले ते विया मिलनि अलाए कहिड़ियूं जान जूं ख़बरूं कहिड़ियूं फिल्मूं कहिड़ा ड्रामा सिंधी न को चीफ इंजीनियर ॾेखारीनि शिपिंग जो न को कंहिं सिंधी पायलट जी फिल्म ठाही अथनि सिंधी पायलट बि आहिनि न सिंधी मेरीन इंजीनियर बि आहिनि सिंधी कॉमनवेल्थ जे स्कॉलरशिप ते लंडन अमेरिका पढ़नि पिया हुन जो ज़िक्र ई कोन्हे आउं सोचींदो आहियां त सिंधी मेजर जनरल छो कोन्हे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त ब्रिगेडियर खां पोइ सिंधी मेजर जनरल बि हुअणु खपे मूं हींअर बि चयो मूं जनरल कियानी खे चयो चीफ ऑफ आईएसएफ में ॿियो को चैलेंज थो कयां आर्मी चीफ जनरल कियानी खे चयुमि इस्लामाबाद में मूं चयो सिंधी नहीं है चई पलियो साहब सिंधी हैं मुझे कौन से सिंधी हैं कि असलम बेग परवेज मुशर्रफ मुझे असलम बेग परवेज मुशर्रफ भाई हैं हमारे मगर वो देही इलाकों के सिंधी बोलने वाले से हमारे पास ये फर्क नहीं होता मुझे फर्क होना चाहिए कि अब बहुत से लिए हैं हमने बहुत से मेजर्स मुझे कर्नल और ब्रिगेडियर्स के ऊपर आने चाहिए वो हैं क्यों में ऐं पोइ हुन जेके मूं तजवीज़ ॾिनी त मां अमल कराई पोइ जनरल राहिल शरीफ़ हुन ते अमल करायो मूं चयो ईअं कोटा न रखो त सिंध जी कोटा सभु माण्हू अची विया सिंध जे कोटानि ते ॿिया माण्हू अची वञनि उहे चवनि सिंध जी कोटा ते आया आहियूं मूं चयो तव्हां दादू जी कोटा अलॻि रखो शिकारपुर जी अलॻि रखो लाड़काणे जी अलॻि रखो त जीअं उतां माण्हू खजनि आउं हुननि खे चवंदो आहियां सिंधी सफ़ीर किथे आहिनि मूं हींअर नवाज़ शरीफ़ जे माण्हू साद रफ़ीक मूं वटि घरु आयो मूं चयोमांसि फेडरल सेक्रेटरी सिंधी किथे आहिनि मूं ठीको खयो आहे आउं तव्हांजे पारां बुछड़ो थियण लाइ तयारु आहियां मूंखे जेको भले गारियूं ॾे अॼु बि मोलावक चांडियो गारियूं पियो ॾे जाम ख़ान शोरो गारियूं पियो ॾे जीटीए मां कंहिं बि जीटीए ॿिए लीडर जी गारियूं कोन था ॾियनि आजिज़ धामरा टियोड़ी चयो आहे जेके यूसी नथा खटीनि से IG ऐं पुलिस जा ऑफिसर पिया बदिलारनि अयाज़ पली जे चवण ते सिंध हुकूमत बदिलियूं बि करे धामरा साहिब जो बयानु आहे प्यारो जिगर आहे असांजो धामरा साहिब जानो जिगर आहे शाहपुर चाकर जो उन बयानु ॾिनो आहे त पीपल्स पार्टी जो लीडर आहे चए थो त अयाज़ लतीफ़ पली जे चवण ते निगरान हुकूमत पुलिस ऑफिसरनि जूं बदिलियूं बि करे ऐं बर्दाश्त न कंदासीं वरी निसार खोड़े चयो आहे त अयाज़ लतीफ़ पली जो डिक्टेट पियो कराए फेडरल गवर्नमेंट खे जंहिं ॾींहुं इतफ़ाक़ सां चयईं उन ॾींहुं पादराणी लाहे खे ॾियूंसि लाहे करण मां नाइल करे पर सुबुह जो दॿ ॾेई वियो शाम जो नाइल थियो सुबुह जो दॿ ॾिनई अॼु वरी कंहिं चांडे साहिबु फरमायो आहे अयाज़ लतीफ़ पली जेके चैलेंज अबा हेॾी सारी जीजी आहे उन में हेॾा अजगर जहिड़ियूं शख़्सियतूं आहिनि पीर साहिब पागारो साईं यूनुस साईं मुर्तज़ा ख़ान जतोई ज़ुल्फ़कार मिर्ज़ा
भेण असांजी नुसरत सैर मिर्ज़ा, असांजी भेण फहमीदा मिर्ज़ा, असांजी भेण नाहिद ख़ान लीडर, उन्हनि में सह जी खल अयाज़ लतीफ़ पली जो उनखे रोज़ था बयानु कढो उनजे ख़िलाफ़। रोज़ जेको पीपलो अचे थो ही आदमबू 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 वेहे थो कराची में, अयाज़ लतीफ़ पली जे न छॾींदासीं। अयाज़ लतीफ़ पली जे वज़ीर आला छो ॿुधी, IG उनखे फ़ोन छो कयो अयाज़ लतीफ़ पली जे खे, चीफ मिनिस्टर अयाज़ लतीफ़ पली जे चवण ते SSP जूं पोस्टिंगूं छो पियो तब्दील करे, बिलावल भुट्टे जो ऐं ॿियनि जो प्रोटोकॉल अयाज़ लतीफ़ पली जी हिकिड़ी काल ते छो हटी वियो। पोइ वरी हिकिड़े पीपल्स पार्टी जे MNA साहब फरमायो आहे अयाज़ लतीफ़ पली जे खे मुस्तक़बिल जो वज़ीर आला करे पिया आणीनि, इन जे करे उनखे आणण जो मनसूबो आहे वज़ीर आला था कनि। ईंदड़ सिंध जो चीफ मिनिस्टर अयाज़ लतीफ़ पली जो आहे, अदा चीफ मिनिस्टर कोन्हे आहे। आऊं हिकिड़े प्राइमरी टीचर, मुंहिंजी अमा हिकिड़ी प्राइमरी टीचर हुई, मुंहिंजो पीउ लोअर मिडिल क्लास जो वकील हो, मूंखे वज़ीर आला छॾियो, मूंखे काउंसलरी बि न ॾींदो, तॾहिं बि ॾंडो खणी सिंध जे पारां लठ खणी लॻो पियो हूंदुसि, भले काउंसलर न कयो। ऐं मूंखे इहे मेणा मेणा असरु कनी कोन त अयाज़ लतीफ़ पली आहे तूं फलाणो कोन्हे फलाणो कोन्हे, जुती फाटल हुई, गाॾी ॿी हुई, ॾाढी कोन लथल हुई, चश्मे जी कमानी टुटल हुई, भले वेठा गाॾी ॾियो, आउं ॾंडो खणी तव्हांजे पोयां लॻो ईंदुसि। ऐं आउं तव्हांखे ॿुधायां पियो, मूं चयो त पीपल्स पार्टी जी ईंदड़ हुकूमत कोन अथव। यादि कयो मोहम्मद बख्श शोरे जा भाउरो दोस्तो, ईंदड़ हुकूमत पीपल्स पार्टी जी कोन अथव। पीपल्स पार्टी जा रोज़ माण्हू ॿधजंदा, अखियुनि ते पटियूं ॿधियूं पियूं हूंदनि, करप्ट माण्हू रोज़ ॿधबा, रोज़ दसबा, रोज़ जेलनि में वेंदा, गवर्नमेंट मां ॿाहिरि आहिनि पीपला। ॿुधायो थो करियां, भताखोर गॾु कयो, ॾोहारी गॾु कयो, क्रिमिनल माफ़ियाऊं गॾु कयो, हज़ार हज़ार एकड़ भताखोरनि खे ॾेई उन्हनि खां मदद वठो, हज़ार हज़ार एकड़ ऐं मच्छियुनि जा तलाउ ॾेई भताखोरनि खे मेड़े उन्हनि खां मदद वठो, उन्हनि खे अरबे रुपया ॾेई उन्हनि खे मुंहिंजे ख़िलाफ़ु प्लांट कयो, मुंहिंजे ख़िलाफ़ु किथां किथां मख़लूक आणे बीहारियो। सॼे सिंध में ॾिसो था, सॼे सिंध में 1 on 1 मुक़ाबला आहिनि, मुंहिंजे साम्हूं 50 माण्हू बीहारे छॾींदा आहिनि हमेशह। सॼे सिंध में अयाज़ लतीफ़ पली जे साम्हूं 40-50 माण्हू बीहारींदा आहिनि त जीअं हिन जो वोट मुखालफ़नि जो विराइजे, अयाज़ लतीफ़ पली जे किराइजे। एॾी पीपल्स पार्टी नवाज़ शरीफ़ ते कोन थी ॻाल्हाए, एतिरो इमरान ख़ान ते कोन थी ॻाल्हाए जिन वटि ताक़त आहे, जेतिरो हिन सहे जी खल अयाज़ पली जे पोयां लॻा पिया आहिनि। अबा मूं तव्हांजी का ख़ुदा जो वास्ते, तव्हां जेको ऐं घर में घिड़ी आयो आहियां, तव्हांजी का ज़मीन ते कब्ज़ो करे वियो आहियां, तव्हांजी का ख़ुदा न ख़ास्ता मूं का पछाड़ी पिछले जन्म का हूंदा न, पिछले जन्मों के कसूर, मूं पोएं जन्म में तव्हां सां को ज़ुल्म कयो, छा कयो, का ॿियो को मुंहिंजी आड़ीअ का शौक़ु बि कोन्हे जो तव्हां जेके MNA MPA खणी वियो हुजे हुन सां का ज़्यादती कई हुजे, छो एॾा मुंहिंजे पोयां लॻा पिया अचनि, अयाज़ पली जे खे न छॾींदासीं। अदा भले लॻा पिया हुजो, रुगो सिंध जी पचर छॾ, रुगो सिंध था टरी वञो, रुगो असांजे यारनि था टर, पोइ जिते वणे उते वञी मर, त सिंध था टर, सिंध था टरो। सौदो बौदो करणो अथव, दुबई में कारोबार अथव, खरबे रुपयनि जा खणो। सिंध जी तालीम जो कहिड़ो असरु कयो अथनि, प्राइमरी स्कूल तबाह करे छॾिया अथनि, उते वथाण ठहिया पिया आहिनि, उते माल ॿधो पियो आहे, उते उस्ताद आहिनि ई कोन, उते का पढ़ाई कान्हे। ऐं अमीरनि जा ॿार सिटी बीकन फाउंडेशन ग्रेमर में पढ़नि पिया, उहे अॻियां निकिरी वेंदा। तव्हांजे ॿार अलिफ अख बेबदक में लॻा पिया हूंदा, 100 सालनि खां पोइ सिंधी ॿार हूंदो अलिफ अख बेबदक बेबकरी, साबुअ हार पाता ॾिने हार लाथा, दुनिया कंप्यूटर IT मैथमेटिक्स, साबु हार पाता ॾिने हार लाथा, ॾिने हार लाथा साबु हार पाता में हू अरबपति थी हलिया। असांखे कंप्यूटर खपे न, असांखे मैथमेटिक्स खपे, असांखे सिंधी ॿोलीअ ते फ़ख़्रु आहे, उहा ज़बान हुजे, उन सां गॾु मैथमेटिक्स हुजे, IT हुजे, कंप्यूटर हुजे, अप्लाइड साइंसिस हुजनि, सोशल साइंसिस हुजनि, आहिनि कोन। राति खां 3 छोकिरा मिलिया, मुंहिंजे छा कंदा आहियो, हजाम डोर टू डोर वर्क पे कयमि, चई मैथमेटिक्स में ग्रेजुएशन में, ॿियो चई मैथमेटिक्स में मास्टर, मुंहिंजो ॿियो चई मैथमेटिक्स में। अड़े मुंहिंजो यार तव्हां त नसीबनि वारा आहियो, ऐं ख़ुशि थी आहियां, न त जेको सिंधी मिले छा पढ़ंदो आहीं, चई MA सिंधी, छा कंदो आहीं सोशलॉजी, पाकिस्तान स्टडी, इस्लामियात, बड़ा तूं ज़बरदस्त मैथमेटिक्स पिया पढ़ो, मैथमेटिक्स पढ़ो, फिजिक्स पढ़ो, केमिस्ट्री पढ़ो, अप्लाइड साइंसिस पढ़ो, एंथ्रोपोलॉजी पढ़ो, ओशानोग्राफी पढ़ो, केमिस्ट्री पढ़ो, बायोकेमिस्ट्री पढ़ो, फिजियोलॉजी पढ़ो, बायोलॉजी पढ़ो, जूलॉजी पढ़ो, निकिरो फल्कियात पढ़ो, माहिर फल्कियात थियो, हिन सॼी काइनात जे इल्मनि खे ॼाणो। न सिंधियुनि जा ॿार, ऐं जेको ॿार वीचारो बिना मास्टर जे स्कूलनि में धिका कई वण जे हेठां ईंदो त अॻिते कीअं मुक़ाबिलो कंदो। यूनिवर्सिटियूं ॾेई छॾियूं अथनि, VC सभु पैसनि ते आहिनि, 5 करोड़ ॾियो, 10 करोड़ ॾियो, क्वार्टरली हेतिरा पैसा ॾियो, हुननि ते VC रखियल आहिनि। इस्पतालुनि जो MS 50-50 लख करोड़ ॾिए थो सिहत जे वज़ीर आला खे। सिंध खे तबाह करे छॾियो आहे। पीपल्स पार्टी सिंध सां उहो हशर कयो अथव जो हिन दौर में चंगेज़ ख़ान बि सिंध सां ईअं न करे हा।
कुबला खान अचिया हिटलर तव्हां ते कब्ज़ो करे उहो बि ईअं न करे आ ज़िया तव्हां सां ईअं न कयो ज़िया जे दौर में सिंधी सवे मरी विया पर ज़िया जे दौर में सिंध जी ईअं करे ज़मीन नीलाम करे छॾियऊं छा ज़ुल्फ़कार आबाद बेरिया में ज़िया जे दौर में ईअं हो छा त नौकरियूं विकामंदियूं हुयूं अयूब जे दौर में सिंध सां ज़ुल्म थिया 1 यूनिट लॻा पर अयूब जे दौर में ईअं हो छा त कमाद जा अघ केराए फुटिन जा अघ केराए सारनि जा अघ केराए धाणा ऐं टमाटा केराए सिंधियुनि खे पहिरियों फ़क़ीर बीहारिजे ऐं सिंधी माण्हू 1000 रुपए जे इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ बीठियूं हुजनि लठ जो ज़ीपट हुजे तंहिंजे करे जेके ॿिया माण्हू चवनि था त पीपल्स पार्टी जे साम्हूं फलाणा वरी कहिड़ा चङा मुड़ुस आहिनि उहे पीपल्स पार्टी जा एजेंट आहिनि उन्हनि जो कमु आहे त तव्हांजे इलाइक़े में जेकॾहिं हिकिड़ो डॉक्टर आहे जॾो डॉक्टर आहे MBBS आहे ऐं हिकिड़ो माण्हू वञे थो फीणा ऐं तावीज़ कराइण उहो उनखे केरु सम्झाए तावीज़ ऐं फीणे खां जॾहिं डॉक्टर ॾांहुं वठी थो अचे त हू वरी चएसि इहो जॾो डॉक्टर आहे इहो वरी कहिड़ो चङो डॉक्टर आहे इन जी माना छा थी इन जी माना थी त हिन जॾहिं डॉक्टर वटि न वञो फीणे वारे वटि वञो छाकाणि त जॾहिं हिकिड़ो फीणे वारे खे तावीज़ खे छॾे जॾहिं डॉक्टर बेकार आहे जॾो आहे चट आहे सुई की ख़बर थोरी अकुलु घटि आहे पर फीणे वारे खां त चङो आहे न तावीज़ वारे खां त चङो आहे न जो कुंभार पियो हॾ विहारे उन खां त चङो आहे न चवंदा हाणे उनखे अवा हिन डॉक्टर वटि वञण जो फ़ाइदो कोन्हे इहो चट आहे तंहिंजे करे हल त हुन फलाणे खां अची चिलो कढायूं करो फेरा ख़बरदार वठूं पुलिस वारो ठग सही SHO पर उनखे छॾे हाणे हिकिड़ो अमरा जेको लोटो फेराईंदो आहे लोटो फ्री जिते बीहंदो उहो आहे चोर हाणे इहे जेके ख़बरूं वेठा हुआ हू बि आरामी मक़सदु छा मक़सदु इहो त ज़िया लंजार वेठो हुजे मक़सदु त सुहेल अनवर सियाल वेठो हुजे मक़सदु त मुराद अली शाह वेठो हुजे मक़सदु त ही शोरो साहिबु जंहिंखे शीदी ॻोठ सैरिश नगर मां 4 ॾींहं भॼाए छॾियऊं त बाबा तुंहिंजा ईद जा कपिड़ा न खपनि भॼी वञे था तो असां ज़ुल्म कयो आहे मक़सदु त इहे सिर ते चढ़ी वेठा हुजनि मक़सदु त 2 नंबर माण्हू तव्हांजे मथां मुसलत हुजनि ऐं 2 नंबर माण्हुनि जे बचाव लाइ हू दलील था ठाहिनि त ॿिया चङा कहिड़ा ॿिया ॿियनि में बि हाल कोन्हे पर ही जेके 10 सालनि खां तव्हांजे मथां चढ़ियो वेठा आहिनि इन्हनि जी वकालत कीअं पिया कयो इन जी माना छा थी इन जी माना इहा थी प्रिज़म्पशन इहा थी इम्प्लाइड माना इहा थी असां वटि वकालत में चवंदा आहिनि जॾहिं कंहिं माई सां ज़ोरी थींदी आहे ऐं साबिती न हूंदी आहे त पोइ चइबो आहे त जॾहिं तोसां उन ज़ोरी करण जी कोशिशि ते कई तॾहिं तो हुनखे धिका ॾिना हूंदा तो हुनखे रांबूटा हयां हूंदा तो हुनखे लतूं हयूं हूंदियूं हिन जे जिस्म ते रांबूट जा निशान कया आहिनि तुंहिंजा हथ ॿधल हुआ न पोइ तुंहिंजे नुंहनि में किथे हिन जो DNA या चमड़ी जो निशान या वार पियल आहिनि जंहिंसां तो हुनखे धिका ॾियणु हुजे लतूं हयूं हुजनि बचाइण जी कोशिशि कई न पोइ चवंदा आहिनि इन जी इम्प्लाइड माना इहा थी फर्ज़ कयल माना इहा थी त तो रेज़िस्टेंस कयो ई कोन तो मज़ामत कई कान न त तुंहिंजे हथनि में निशान वार किथे को चंबो को रहड़ का हुजे तूं चिप हाणे हिन जी इम्प्लाइड माना छा आहे जे सिंधियुनि जे मथां हिकिड़ो करप्ट टोलो 10 सालनि खां वेठो हुजे ऐं पाण हुनखे नोह बि कोन हुयो रांबूटो बि कोन हुयो लत बि कान ठलो वेठा आहियूं इन जो फ़र्ज़ु मक़सदु इहो थींदो त पाण सां सिंध जे आवाम सां जेका ज़्यादती पई थिए उहा पाण राज़ी ख़ुशी बर्दाश्त पिया कयूं जे न कंदा हुजे लत हणूं न कंदा हुजे चंबा हणूं न चंबा छो कंदा तंहिंजे करे सिंधियो तव्हांजे हिन तक में 18 जुलाई ताईं अहम करप्ट वज़ीर गिरफ़्तार थी वेंदा इलेक्शन खां 7 ॾींहं अॻु ताईं नैब इंतहाई तेज़ रफ़्तारी सां हले पई FI हले पई अदालतूं पंजाब में बि गिरफ़्तारी कनि पियूं KPK में बि गिरफ़्तार थी आहे बलोचिस्तान में बि गिरफ़्तारियूं थियनि पियूं 18 जुलाई ताईं हिन हैदराबाद जो हिकु सभ खां करप्ट वज़ीर गिरफ़्तार थी वेंदो ऐं पोइ 10-15 साल जेल में आरामी हूंदो 18 जुलाई ताईं करप्ट माण्हू जेलनि में हूंदा बाक़ी 20 ॾींहं अथव इलेक्शन 25 ते हुन खां 7 ॾींहं पहिरीं 18 ताईं हितां सभु माण्हू गुम थी वेंदव तव्हीं जेके अलॻि थी बीठा आहियो जेके निशांबर थी बीठा आहियो उन्हनि जो दौरु मोटणो आहे जेके माण्हू हुननि जे क़दमनि में पिया आहिनि उन्हनि खे ख़बर पवंदी जेके ठग आहिनि जेके हुननि जा पैसा पिया बचाइनि उहे सभु जेलनि में वेंदा उहे सभु अंदरि थींदा ईंदड़ हुकूमत तव्हां ऐं असां ठाहींदासीं ईंदड़ हुकूमत पंहिंजी हूंदी सिंध जे माण्हुनि जी हूंदी सिंध जे माण्हुनि खे पाण रोज़गार ॾींदासीं मेरिट ते सिंध जे माण्हुनि खे पाण तालीम ॾींदासीं मेरिट ते ऐं मुफ़्त सिंध खे पाण रोड ऐं रस्ता ॾींदासीं सिंध खे पंहिंजे पाणीअ ते मालिकी ॾींदासीं तव्हीं चवंदो पाणी ते मालिकी कीअं ॾेई सघे थी पाणी त मथां पियो अचे पाणी मथे ई ॻाल्हाइणी कोन था न पीपल्स पार्टी मथे इरसा खे चवे ई कान थी पाणी ॾियो छो कोन थी चए इरसा वटि वञे थी पाणी घुरण पीपल्स पार्टी या वज़ीर आला त पाणी ॾियो या सिंध में हू चवनि था हीउ ॾिस अयान अली वारो केस हीउ ॾिस डॉक्टर आसिम वारो केस हीउ ॾिस अनवर मजीद वारो केस
ही ॾिस फलाणे जो केस पीपल्स पार्टी जे कुकुड़ ते पाणी हारबो आहे ऐं जे कुते लूसी कुते खे हणबो आहे पोइ पुछ पोयां विझी भॼंदो आहे त हीअ भॼो चनि ॻाल्हाइनि कोन था हुते झगड़ो ॾिठो अयान अली हीअं चई वई आहे हीअ तो खून कयो ख़ालिद शहनशाह हीअं मरी वियो मुर्तज़ा भुट्टो हीअं थियो नबी शेर जूणे जो हीअं थियो फलाणो जेको आहे आलमाणी आलम बलोच आलमाणी हीअं थियो हीअं थियो कमांद हीअं कयो पैसा हितां विया प्लाट जेको पेट्रोल पंप इहो पेट्रोल पंप वारो सर्वे नंबर हिन पासे हुई परियां थोरो पियो हिकिड़ो पेट्रोल पंप इहो पेट्रोल पंप उनजो सर्वे नंबर हो हिन पासे उहो टिपाए कागज़नि में ॾेखारियो हिन पासे उहो ॾेखारींदमि त 20 साल कागज़ हीअं वठी आया उहो सॼो ठगी आहे हाणे जेको ॻाल्हाइण थो वञे हुनखे ॾेखारींदा हीअं त भॼो अचे हमरा हिकिड़ो दहींअर जहिड़ो कुतो पियो ईंदो आहे ईअं करे 3-4 माण्हू भॼी वेंदा आहिनि वीचारा डप में हिकिड़ो वरी ईंदो आहे उहो लाहे जूतो पथर करे हीअं जो कंदो आहे थो भॼे तंहिंजे करे हीअ जॾहिं दहींअर हीअं कंदा होॾा ॾेखारींदा हीअं अनवर मजीद डॉक्टर आसिम भॼो अचे हिते त इर्सा सां को उहो ॻाल्हाए सघंदो वफ़ाक़ सां जेको ठग न हुजे हिकिड़ो माण्हू पंहिंजे इलाइक़े में चरस जो ठीको हलाईंदो हुजे जुआ जी टिकरी हलंदी हुजेसि उहो एसो जो कीअं वञी चवंदो न पाड़े इलाइक़े खे पाणी ॾे एसो पाड़े टिकरी पई हलाई तोखे ॿधी वेंदो भॼे तूं भॼी वेंदो हू कीअं ॻाल्हाईंदो हू पाण ॾोहारी आहे तंहिंजे करे असीं तव्हीं जेके साफ़ शफ़ाफ़ माण्हू इहे ॻाल्हाए सघूं हीअ चाचे जंहिं मूंखे हार पातो ऐं चाचा जी कल्फ अहिड़ी लॻी पई आहे काटन जी चाचा जी कल्फ किथां लॻराई अथई तो बि भलो आहे तुंहिंजो हा न हाणे इहो कल्फ लॻल चाचो जेको आहे कुर्बाइतो माण्हू आहे धोबी त हाणे इहे माण्हू जिन कॾहिं कंहिंजो रुपयो बि कोन खाधो आहे इहे ॻाल्हाए सघनि तव्हीं ॻाल्हाए सघो था तव्हांजो दामन साफ़ आहे तव्हीं चई सघो था तव्हां जहिड़ो को माण्हू काउंसलर हुजे उहो चई सघे थो त मुंहिंजे इलाइक़े जी बजट ॾियो इहो असीं चई सघूं ऐं असांजे सिफ़नि में मुंहिंजे दोस्तनि में मुंहिंजे मददगारनि में मुंहिंजे इतादियुनि में मूंसां गॾु उथंदड़ वेहंदड़नि में जेकॾहिं सुभाणे करप्शन कई जेकॾहिं सुभाणे सिंध जे पाणीअ तां कॉम्प्रोमाइज़ कयो जेकॾहिं सुभाणे सिंध में मेरिट खे नुक़सानु पहुचाइण जी कोशिशि कई त हुनजे साम्हूं सभ खां पहिरीं अयाज़ लतीफ़ पली जो उथी बीहंदो उन्हनि खे चैलेंज कंदो ऐं तव्हां हींअर ॾिठो त हिकिड़े माण्हूअ खे सिंध जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ टिकट मिली चयूं त हिन माण्हूअ खे टिकट था ॾियूं इताद जी मूं चयोमान त इहा टिकट क़बूल कोन्हे चवनि त सही कर मुंहिंजो सही न कंदुसि न थींदी सही इहा टिकट ॾियण लाइ आउं राज़ी कोन आहियां आई रिफ्यूज़ टू साइन इट ऐं नतीजे में तव्हां ॾिठो त उहा टिकट वापसि थी वई तंहिंजे करे जॾहिं बि सिंध जे इशूज़ ते को आवाज़ बुलंद थींदो ऐं सिंध जे माण्हुनि खे तव्हांखे सिंध जे अदीबनि खे शाइरनि खे दानिश्वरनि खे सिंध जे परॾे में रहंदड़ सिंधियुनि खे सिंध जे नौजवाननि खे भेनरुनि खे यकीन थो ॾियारियां त अयाज़ लतीफ़ पली जो उन पासे बीहंदो जंहिं पासे सिंध जा दाइमी मफ़ाद हूंदा ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ विढ़ंदो जेके सिंध जे मफ़ादनि जे ख़िलाफ़ विढ़ंदा हाणे वछ कुॾंदी आहे किले ते सिंधी में चवंदा आहिनि वछ कुॾंदी आहे किले ते माण्हू विढ़ंदो आहे पंहिंजे राज भाग दोस्तनि मिटनि माइटनि संगतियुनि साथियुनि ईमान नज़रिए जे टेक ते मुंहिंजो ईमान नज़रियो मदद किलो तवीह तंहिंजे करे तव्हां खां पुछां थो आख़िर में त अॻे पाण पीपलनि खे माफ़ु कयो आहे पाण उन्हनि खे उन्हनि जा गुनाह माफ़ु कया आहिनि पाण उन्हनि खे बर्दाश्त कयो आहे पाण चयो आहे त मूं वटि हली आया पूओ ॾेई विया हार विझी विया फातह लाइ आया दुआ करण लाइ आया तंहिंजे करे असां माफ़ु कयो तंहिंजे करे मूंखे आख़िर में मोहम्मद बख़्श शोरे ॻोठ जा इहे जेके साथी वेठा आहिनि इहे मूंखे ॿुधाइनि त हिन दफ़े पीपल्स पार्टी खे दरगुज़र करे माफ़ु कंदव या करप्ट पीपल्स पार्टी जे हुकुमरान सां प्लान कंदव हथ मथे करे ॿुधायो छा कंदव छा कंदव अदा तव्हां ॿुधायो छा कंदव अदा चालू चई प्लान थींदो ज़बरदस्त अदा तव्हां छा चयो प्लान थींदो या हथ पे हेठि ज़िंदाबाद प्लान थींदो ऐं सिंध जा खसियल हक़ वापसि वठंदासीं सिंध जी लुटियल ज़मीनुनि खे वापसि वठंदासीं सिंध जे पाणीअ जो वहिंवार वठंदासीं सिंध जे ज़राअत खे ॿीहर पेरनि ते बीहारींदासीं सिंध खे उहा हैसियत ऐं मर्तबो ॾियारण जी फुड़ी फुड़ी हिकदमि मुंहिंजे ऐं मूं वटि कोन्हे चिराग अलाउद्दीन जो गंद यकदमि फुड़ी फुड़ी करे इंच इंच करे बूंद बूंद करे हिकु हिकु कलाक हिकु हिकु ॾींहुं हिकु हिकु हफ़्तो पोरिया करे ओजागा करे लिख पढ़ूं करे अंग अखर गॾु करे सिंध जो केस ठाहे वफ़ाक़ आॾो केस रखी
पार्लियामेंट में वो केस रखी, सेनेट में वो केस रखाए। सभिनी इदारनि, स्टेट बैंकूं, नेशनल बैंकूं, PIA, सभिनी इदारनि, स्टील मिल, उन्हनि सुई सादरनि केस, वापडा, उन्हनि वटि अंगनि अखरनि सां सिंध जो केस रखी सिंध जा खसियल हक़ हिकु हिकु करे, 10-10 करे, 100-100 करे, 1000-1000 करे तव्हांजो ई भाउ वापसि वठण जी कोशिशि कंदो, तव्हांजे मदद सां। जी